मोहतरम हाजी यूसुफ साहब, डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट सूफी नवाज साहब, पीपल्स पार्टी की समूरी क़यादत, पिंडाल में प्रेस क्लब जा दोस्तों, मुझे भेजू बुजुर्गों, मेहनती जा दोस्तों, अस्सलाम वालेकुम, नमस्ते। हक मौजूद, जिए भुट्टो, जिए शहीद बेनज़ीर भुट्टो, जिए अवाम, जिए सिंध। बिरादरी जेका PS 52 जी कुंड कुर्छ मां कही आई है, डॉक्टर खटूमल ऐं राहुल जीवन के सदते असी उनके भलीकार चऊं था ऐं अवां समूरनि खे भलीकार चऊं था। जो अभी सर समझो था इन वक्त डॉक्टर खटूमल जीवन साहब, उनजो परिवार ऐं मेघवार बिरादरी हिकड़े दुख, ज़ाती दुख ऐं गम में वरतल है। डॉक्टर साहब के भाइटे जो जेको अलमनाक ऐं अवक्त है तो विछोड़ो है, उन जे करे असीं समूरा सूगवार आहियूं। पोइ हिननि बिरादरी जे माण्हुनि पार्टी जी सदके लबेक चई डॉक्टर खटूमल जो फर्ज़ंद हिते आहे ऐं डॉक्टर साहब हिते आस पास मौजूद आहे। ही आहे डेडिकेशन, ही आहे पार्टी जे लाइ कमिटमेंट। डॉक्टर खटूमल जीवन गुज़िरियल 30-32 सालनि सां पीपल्स पार्टी सां गॾु आहे, हर दुख के वक्त में गॾु आहे ऐं ही समूरो मेघवाड़ हिकड़ी मुख्तसर गाल कंदो हला त माइनॉरिटी में अवां खे आउं चवां थो कोई एड़ो मेघवाड़ न मिलंदो, ॿियनि रातिनि जी ॻाल्हि नथो करियां, जंहिंजो कोई वेटेज हुजे, जंहिंजी कोई पॉलिटिकल से स्ट्रेंथ हुजे, उहो PP खां ॿाहिरि हुजे। अभी मूंखे नालो ॻाल्हाए ॾियो, को विरले हूंदो, अभी मिसाल मुश्किल सां ॻोल्हे सघंदो। ही उमरकोट जो किलो, ही हिते जो इतिहास, ही मारवी जो बेचैन रूह साखी रहे त ही दरावड़, ही धरती धनी हिते गॾिया आहिनि। 18 तारीख़ ते तीर ते थप्पड़नि जे वचन करण लाइ गॾिया आहिनि। साईं अमीर अली शाह खे वॾी लीड सां गॾु करण लाइ गॾिया आहिनि। इहो असां धरती धड़ियुनि जो वचन आहे। असीं ताईं ख़ुशनसीब माण्हू आहियूं जो असांजी जेका पीपल्स पार्टी की टॉप ब्रास मैनेजमेंट जेके चऊं डिवीजन में, उनमें नवाब यूसुफ साहब जो नालो सभिनी खां मथां आहे। नवाब साहब 4 मार्च जो हीरो है। नवाब साहब असा रोशन ख्याल लदे जो सरवार है, यह असांजी खुशनसीबी है। नवाब साहब सिंध जो केस ॾाढी ॾुखियनि मुश्किल हालातनि सां जी जॾहिं रखियो आहे, उन ते असीं समूरा फ़ख्र करियूं था। असीं इंतहाई घणा खुशनसीब आहियूं जो अॼु इहो वचन करण लाइ गॾु थिया आहियूं जो साईं अमीर अली शाह खे कामयाब कयूं। ही उन ख़ानदान जा चश्म चिराग आहिनि जंहिंजे बाबा साईं उमरकोट जे लाइ जेके ख़िदमतूं ॾिनियूं से नाक़ाबिल फरामोश आहिनि। असांजे विच में सुमरा ख़ानदान जो चश्म चिराग हाजी खान साहब मौजूद है, इन सजते आयो है। असीं उनजा थोराइता आहियूं ऐं उन जो उमरकोट जे माण्हुनि जे लाइ कयल ख़िदमतूं जोगियूं न आहिनि। असीं अञा वधीक घणा खुशकिस्मत आहियूं जो इन सॼे डिस्ट्रिक्ट के लीड साईं सरदार अली शाह साहब कनि था। आओ साईं सरदार अली शाह साहब के नोटिस में आए त ही उमरकोट ही मारवी जेको लतीफ़ चयो, ये न मारून रीत जो सेण मटाइन सोन ते अची उमरकोट में गंज कान कुरीत पखन जी प्रीत मारिन सीन मचा। साईं याद रखजो अभी इते नायो पर ही मिस्कीन मारूम बाणू इहो ही जेके उमर जा मखमली रेशमी अतला से खाब जेके होया जेके मारवी के मोए न सघिया, ही उहे वेड़ी चाहन, ही उहे संगार आहिनि, ही उहे झांगी आहिनि जेके 18 तारीख़ ते कंहिं लालच ऐं ख़ौफ़ जो शिकार न थींदा ऐं तीर ते ठपो हणंदा। अञा बि ॻाल्हि कंदो
मुख़्तसर ॻाल्हि करणी आहे। साईं सरदार अली शाह पीपल्स पार्टी मजबूरी तौर पे पूरे मुल्क में पीपल्स पार्टी के असीं वोट छो था ॾियूं? भाई गटर नाले में नौकरियुनि जो सुवाल ही कोन्हे। हिकु ॻाल्हि इहो को ॿियो फेम जंहिंसां पसी फिरी के नंढो खंड बदमनी जी बाहि में पियो सड़े। हिकिड़े पासे मोदी आहे, विश्व हिंदू परिषद आहे जेका नंढे खंड जो अमन तबाह करण पे आहे। ॿिए पासे असीं चऊं था पीपल्स पार्टी पंहिंजे असेंस में सेक्युलर आहे, लिबरल आहे, डेमोक्रेटिक आहे। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जो समूरो ख़ानदान डेमोक्रेसी जमहूरियत जी बालादस्ती जे लाइ मारियो वियो, शहीद कयो वियो। ही उन लेजेसी जी ॻाल्हि आहे जेका इंटरनेशनल लेजेसी आहे। उन्हनि वटि बाबा का माल दौलत धन जी कमी कोन हुई। उहे अवाम जे हक़नि जे लाइ, अवाम जे राइट्स जे लाइ हिकिड़ी उजरी अछी सुबुह जे लाइ मारिया विया। अॼु उन्हनि शहीदनि जे रेटे रत खे रेस्पॉन्ड करण जो ॾींहुं आहे त 18 तारीख़ ते असीं साईं सैयद अमीर अली शाह खे कामयाब करियो। सरदार शाह साहब छा चइजे? साईं खे आउं चवंदो आहियां त साईं अली दारा शिको जो ॿियो जनम आयो। ऐं उहो इन पस मंज़र में नथो चवां, नसीब जे पस मंज़र में नथो चवां, क़िस्मत जे पस मंज़र में नथो चवां। साईं खे आउं इहो दारा शिको उनजे करेक्टर जे पस मंज़र में चवां थो। छो जो औरंगज़ेब आलमगीर के ॾींहंनि में जेको हिंदुस्तान में जेको मज़हबी जुनूनियत वधी रही हुई उनजे साम्हूं सिर्फ़ दारा शिको बीह सघियो हुयो। साईं सरदार अली शाह सिंध जो ख़मीर आहे। साईं सरदार अली शाह मिट्टी जो ज़मीर आहे। हिन धरती जी सूंह आहे, हिन धरती जी सुगंध आहे। हू उन वचन जो साखी आहे जेको लतीफ़ चयो, अलफ़ बे रबकम जॾहिं कन पियोम कालू बिला कलबसी तॾहिं तित चयोम ते वेर कयोम वचन वेड़ी चंसी। उहो वेड़ी चाणो जेको वचन आहे साईं अभी बि लज रखिजो उनजी। ऐं ही बेगवार जाति ऐं पिंडाल में ॿिया समूरा माण्हू आहिनि, इहे 18 तारीख़ ते इन जी लज रखंदा। आउं चवां थो आख़िरी ॻाल्हि मुख़्तसर राति पंहिंजे पोयनि पसाइनि में आहे, वक़्तु पर थोड़ो आहे। आख़िरी इनके क्लोजिंग रिमार्क्स ते आउं अचां थो। ही जेको मज़हबी ही मज़हबी रवादारी ऐं मज़हबी हम आहिनि जो अलम बरदार ख़ानदान आहे। असांखे उनजे लाइ बीहणु खपे। गटर नाली ये टकर ई न आहिनि, ये इशू ई न आहिनि। ही इंसानियत जी ॻाल्हि आहे, ही बाबा ज़मीर जी ॻाल्हि आहे, ज़मीर जी ॻाल्हि ते बीहणु। तारीख़ बि ज़ाया कोन कंदी। इन पोरे जो जवाबु अव्हांखे वक़्त ते ॾिनो वेंदो। ही कुटुंब अव्हां सां हर दुख सुख में गॾु हूंदो, हर मुश्किल में गॾु हूंदो। जिए बेनज़ीर भुट्टो, जिए शहीद राणी बेनज़ीर भुट्टो। अवाम जिंदाबाद, मोहब्बतूं जिंदाबाद।